यानी छा जो परदेश जी जगह जुदाई है वो इंसान के मुख्तियार जानी वडे छॾींदी आहे। अता मोहम्मद रायमो असां जानी बा कंपनी में साम्हूं वेठो आहे ऐं शाइर मुंहिंजो जानी भा अली मोहम्मद रायमो गॾु कंपनी में साम्हूं वेठो आहे। आजकल माण्हू जी पंहिंजे महबूब जे नाले चए पियो ओ मौला लके के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे दुखियो सुखियो पंहिंजे देश में हुजे पर देश के जो ना प्यार हुजे ओ रोई मौला खां धोआ घोरा तड़ो ॾीन वचे दुश्मन ते मौला लगे के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे मौला लगे के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे सुखियो पंहिंजे देश में हुजे परदेश के जो ना प्यार हुजे रोई मौला खां धोआ घोरा तो एड़ो ॾीन दुश्मन के अचे मौला के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे। देश में नाए के जो केर हर माण्हू आदर धन जो ढेर पर देश में नाए के जो केर हर माण्हू आदर धन जो ढेर के खणी जे हाल पुछां तो माण्हू रोयो ॾेत नसीबन ते मौला लगे के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे मौला लगे के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे। वाह साहब मुख्तियार जानी वाह साहब बबलू धोला करा जानी वाह पर देश प्यारो पर नथी मने दिल मुझी यारो देश कवाय पर देश प्यारो नथी मने दिल मुझी यारो गुरबत छॾियो आहे अहिड़ो वराए न त केर तो छॾे वतन खे मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे मौला लगे के मजबूर करे पंहिंजे वतन खाना दूर करे। पण खवाए नीअ लगल की विसारा पंहिंजे सनम खे शाइर अब्दुर्रहमान रायमो जानी बा इन केसर जो सिलेक्शन मास्टर कंपनी में साम्हूं वेठो आहे ॾिसी छा थो चए निंड पण खवाए नीअ लगल कीअं विसारिया पंहिंजे सनम खे रही हयाती त वरी वसाइबो अब्दुर्रहमान चवे त गॾु रखो अची नाथण जानी भोरीअ ते मौला लगे के मजबूर